बुलंदियूं छूं पया मथे मथे वञो पया बुलंदियूं। के भलीकार कंदासी तव्हां ॾिसी रहिया आहियो स्पेशल ट्रांसमिशन KTN कशिश ऐं KTN न्यूज़ सालगिरह जी। ऐं जीअं त मां तव्हांखे ॿुधायो त जॾहिं असां म्यूज़िक जे हवाले सां ॻाल्हि करे रहिया हुआसीं, KTN एंटरटेनमेंट जे हवाले सां ॻाल्हि करे रहिया हुआसीं, त KTN न्यूज़ खे असां कीअं था विसारे सघूं। KTN न्यूज़ जेको आहे हिकु इम्पॉर्टेंट हिसो आहे KTN जो। ऐं असांजो जेको इहो डिपार्टमेंट आहे ॾाढो इंफॉर्मेटिव डिपार्टमेंट आहे। सॼी दुनिया में हिकु तरफ़ जेकॾहिं लॉकडाउन लॻी वेंदो आहे या ख़ुदा न ख़ास्ता कोई मसइलो बि अची वेंदो आहे त असांजा फ्लड सिचुएशन हूंदी आहे त असांजा जेके बि सहाफ़ी आहिनि इहे हर वक़्तु 24/7 कमु कंदा आहिनि ऐं हर वक़्तु अलर्ट रहंदा आहिनि। KTN न्यूज़ जेको आहे बाक़ाइदा पंहिंजो पाण खे मञायो आहे ऐं अॼु दुनिया में हर जाइ ते KTN न्यूज़ नंबर 1 ते आहे। ऐं KTN न्यूज़ जी जेका बि न्यूज़ हूंदी आहे उहा टॉप ऑफ द लाइन हूंदी आहे। असांजे जेके बि रिपोर्टर्स आहिनि टॉप ऑफ द लाइन आहिनि ऐं अॼु बि असांजा जेके बि रिपोर्टर्स आहिनि उन लेवल ते मञिया वेंदा आहिनि जिथे ॿियनि चैनल्स जा टॉप ऑफ द लाइन रिपोर्टर्स मञिया वेंदा आहिनि। सो KTN न्यूज़ हिकु अहम डिपार्टमेंट आहे असांजे KTN जो। सो असां सां गॾु जेको आहे हिते मौजूदु आहिनि अब्दुल्ला सोलंकी साहब जेके सीनियर क्राइम रिपोर्टर आहिनि। उन खां अलावा असां सां गॾु हिते मौजूदु आहिनि मुर्तज़ा चांडियो साहब जेके डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मलीर आहिनि। सो उन्हनि खे बि भलीकार कंदासीं। अस्सलाम वालेकुम तव्हांखे KTN न्यूज़ ऐं कशिश जी सालगिरह इलाही इलाही मुबारक हुजे। खैर मुबारक तव्हांखे बि मुबारक खैर मुबारक खैर मुबारक। कीअं आहियो? अल्हम्दुलिल्लाह ज़बरदस्त। अरे न ॻाल्हायो त हुन खां पोइ इंट्रोड्यूस कराईंदासीं। न न तव्हां इंट्रोड्यूस करायो। हलो ठीकु आहे, पहिरियां असां इंट्रोड्यूस कराए वठूं। हुन सां गॾोगॾु एंटरटेनमेंट साइड खां असां सां गॾु टिकटॉकर मौजूदु आहिनि, इंस्टाग्रामर मौजूदु आहिनि ऐं हुन सां गॾोगॾु जेको आहे त हाणे KTN जो अपकमिंग ड्रामो अची रहियो आहे कारो समाज। सम्राज न समाज कारो समाज अपकमिंग ड्रामो सम्राज जी कारो सम्राज जी कारो सम्राज इन्हनि कारो सम्राज कारो समाज या कारो सम्राज ठीक है समाज अच्छा ओके ठीक है। तो कारो समाज अपकमिंग ड्रामो है उन्हनि में भी सेकंड लीड ते आहिनि। त असां सां गॾु आहिनि इकरा जमराज खान। आपको भी वेलकम करते हैं हम और आपको बहुत बहुत मुबारक हो, आज KTN की बर्थडे है, क्या कहना चाहेंगी? यही कहना चाहूँगी कि आपको भी बहुत ज़्यादा मुबारक हो। ये KTN हमारा बहुत अच्छा चैनल है, हर जगह पे दिखता है, हमें हम जैसों को सपोर्ट करता है। मैं इनकी बहुत ज़्यादा थैंकफुल हूँ कि मुझे यहाँ पे इन्होंने बुलाया, मुझे मौका दिया। मैं तहे दिल से इनकी शुक्रगुजार हूँ। चलिए आपसे एक्सपीरियंस तो डेफिनेटली हम पूछेंगे, आपका एक्सपीरियंस ड्रामे में कैसा रहा। तब तक हम आ जाते हैं इस साइड। बिल्कुल बिल्कुल जी अब्दुल्ला तव्हां ॿुधायो त KTN न्यूज़ सां तव्हां कॾहिं जुड़िया ऐं तव्हांजी जर्नी कीअं रही आहे? ॾिसो KTN न्यूज़ खे असां त मुंहिंजे ख़्याल में जॾहिं सिंधी लीडिंग चैनल ऐं जॾहिं खां सिंध TV KTN जॾहिं खां शुरू थी त सिंधी में हिकिड़ो ज़बरदस्त हिकिड़ो नवाण अची वई, चेंजिंग अची वई, सम्झो तब्दीली अची वई, हिकिड़ो रेवोल्यूशन थी वई त हिकिड़ो सिंधी चैनल अची विया। ऐं हुन टाइम न्यूज़ जो नओ एंटरटेनमेंट जो, पर उनखां पोइ जेको न्यूज़ थी वियो, न्यूज़ खां पोइ जेके न्यूज़ बर वक़्तु मिले पई, उन दौर में जॾहिं का ख़बर कंहिं अख़बार में ईंदी या शहर जो नालो ईंदो त शहर वारा ख़ुशि थींदा अथव असांजे शहर जी ख़बर लॻी आहे, को ख़बर मिली आहे। उर्दू चैनल या ॿिया चैनल जेके हूंदा उहो एतिरो उन्हनि खे हाईलाइट न कंदा, इशूज़ खे उहे हाईलाइट न कंदा। जॾहिं खां KTN आयो आहे उनखां पोइ न सिर्फ़ु असांखे इंफॉर्मेशन मिले पई डोर टू डोर, हर शहर खे पंहिंजे स्पेशली हिकिड़ी जेको आहे रिपोर्टूं हलनि पियूं, उन्हनि जे हर मसइले ते जेको आहे सो KTN जी रिपोर्ट अचे पई। उनखां पोइ जेको आहे सो वरी जॾहिं हीअ KTN न्यूज़ जो जॾहिं आगाज़ थियो उनखां पोइ हर इलाइक़े वासी जेको रिपोर्टर उनखे स्पेस ॾियणु या उनजो इशूज़ हाईलाइट करणु। हाणे सिर्फ़ु इंफॉर्मेशन न हुई, इंफॉर्मेशन सां गॾोगॾु KTN सिंध जा उहे इशूज़ हल कया आहिनि जेके मुंहिंजे ख़्याल में आलमी लेवल ते हुया। कालाबाग जो डैम जो मसइलो हुजे जेको सिंध जो मसइलो आहे पूरो उहो KTN जेको आहे उहो पंहिंजो सिंध जो केस करे हाईलाइट कयो ऐं फाइनल ईअं थियो जो सिंधु दरिया खे बचायो। या हाणे रिसेंटली जेको मामला थियनि था पिया, सिंधु जो मामिलो हुजे या ॿिटो निज़ाम हुजे या उन सां गॾु जेको कराची खे अलॻि पसंदी वारा जेके नाराज़बाज़ी हुजे या उन ते उन्हनि केसनि खे सिंध जे केसनि खे KTN न्यूज़ पंहिंजो केस करे एतिरो हाईलाइट कयो आहे ऐं उन ते
अल्हम्दुलिल्लाह KTN न्यूज़ हमेशह सुरखरू बीठी आहे। उनजो वॾो मक़सदु इहो आहे त माना असांजी जेकी टीम आहे ख़ासि तौर ते उहा उनजी हिकिड़ी मज़बूत टीम आहे ऐं न सिर्फ़ु KTN न्यूज़ में सिर्फ़ु इहे ख़बरूं पर असांजा जेके रिपोर्टर आहिनि उहे हिन पंहिंजे फ़र्ज़ जी अदायगी दौरान शहीद थी चुका आहिनि, केतिरा ई शहीद थी चुका आहिनि। उहे हाईलाइट इशूज़ ॾिसो, असां जंहिं टाइम KTN न्यूज़ खां अॻु में तव्हां ॾिसंदा केतिरा वॾा पंहिंजो क़बाइली झेड़ा हूंदा हुया, बिरादरियुनि जा झेड़ा हूंदा या अहिड़ा को मामला थींदा, अलाए केतिरा माण्हू क़तल थी वेंदा, पर हिकु ॿ टिकर जेकॾहिं को इदारे में हले या कंहिं TV ते हलंदा हुया। पर जॾहिं KTN न्यूज़ आई उन खां पोइ उन ते बाक़ाइदा डॉक्यूमेंटियूं ठहियूं ऐं उन्हनि ते सुलह या जेके उन्हनि जा ठाह थिया उहे पिणु जेको आहे जरगनि जे ज़रिए या पुलिस जे ज़रिए या अॼु बि जेकॾहिं सिंध जे अंदरि को बि इशू थिए थो पियो, पुलिस जो हुजे या का नाजाइज़ी हुजे कंहिं मज़लूम सां, उनजी आवाज़ु KTN न्यूज़ आहे। ऐं मुंहिंजी जेकी शुरूआत आहे KTN में, मां तक़रीबन मूंखे सहाफ़त में 9 साल थिए पियो ऐं 5 साल मूंखे थी विया KTN न्यूज़ ते ऐं 2020 खां मुंहिंजी शुरूआत थी आहे। ऐं KTN न्यूज़ में असां अचण खां पोइ मूंखे ईअं लॻो आहे त माना वाक़ई ही सिर्फ़ु असां सिर्फ़ु सहाफ़त नथा कयूं पिया, पर असां पंहिंजे मज़लूमनि महकूमनि जो आवाज़ु बणिजी करे उनजा मसला हल था कयूं पिया। बिल्कुलु हिन में KTN न्यूज़ जो किरण तमामु वॾो किरदारु आहे। मां त चवंदुमि हर सोशल इशू खे हाईलाइट कंदो आहे। अगरि मां पंहिंजी ॻाल्हि कयां त मां बि कुझु सोशल जेके KTN जा कया आहिनि उहे बि KTN न्यूज़ से ई हलिया आहिनि। पॉलिटिक्स जे हिसाब सां हुजे, महांगाई जे हिसाब सां हुजे, मां बि काफ़ी प्रोजेक्ट्स कया आहिनि जेके KTN न्यूज़ से जेको आहे त बार बार हलाया विया, त KTN हमेशह बिल्कुलु हाईलाइट कयो। उहे इशूज़ जेके इशूज़ मतिलबु ख़तमु थियल हूंदा आहिनि या जेकॾहिं ॾिसो त असां वटि कारोकारी जो निज़ाम हले पियो केतिरो सख़्तु हुयो उन टाइम, उन्हनि खे हाईलाइट करणु या उन्हनि ते पंहिंजूं वॾियूं इंक्वायरियूं विहारणु, एतिरे क़दुरु जो KTN न्यूज़ जी ख़बर ते असेंबली में बिल पास थिया आहिनि ऐं उहो किरदारु थो वञे पियो KTN न्यूज़ जी टीम ते KTN न्यूज़ ते ऐं हिकु इदारे अचण खां पोइ जेके सिंध अंदरि जेकी चेंजिंग थी आहे ऐं जेके समाज अंदरि जेकी बदिलाव थियो आहे, सिंध जे अंदरि बदिलाव थियो आहे, उहो हिकिड़ो वॾो इनकलाब आहे ऐं KTN न्यूज़ माना ही हिकु इनकलाब आहे। ज़बरदस्त। असां सां गॾु मुर्तज़ा चांडियो साहब बि आहिनि। सर, तव्हां ॿुधायो KTN सां तव्हांजो रिश्तो कीअं रहियो आहे? जी, त मां ॿुधाईंदो वञा त KTN कावश हिकु वॾो इदारो आहे। KTN खां अॻु में कावश, कोशिश, शाम अख़बार, इहे मुख़्तलिफ़ ॻोठनि में पहुचंदियूं अख़बारूं। शाम जो माण्हू जेका अख़बार निकिरंदी उन जो इंतज़ारु कंदा हुआ मुख़्तलिफ़ तालुकनि में, मुख़्तलिफ़ ॻोठनि में, मुख़्तलिफ़ शहरनि में। हीअ वाहिद अख़बार कावश जेका सुबुह जो फजर जे टाइम मिलंदी हुई, हर जॻह ते पुॼे थी। उनखां पोइ जॾहिं KTN आयो त KTN हिकिड़ो वॾो हिकिड़ो इदारो आयो जंहिंसां आर्टिस्ट, फ़नकार, गुलूकार इन्हनि सां गॾु जेके मुख़्तलिफ़ जेके मतिलबु कमु कंदा उन जेके PTV जे ॿाहिरां बीठल हूंदा हुआ, उन्हनि जो जेको टैलेंट उहो लिकियलु हूंदो उहो उतां वेही फ़ोनूं कंदा प्रोड्यूसरनि खे त महिरबानी करे असांखे अंदरि घुरायो ऐं असांखे जेको टाइम ॾिनो वञे। पर केतिरा ई जेके नौजवान जा टैलेंट आहे उहो जेको दॿियल हुया, पर KTN जीअं आई उहे आर्टिस्ट खे मौक़ो मिलियो, उहे अॻिते वधिया, उहे सभई जेको उन्हनि खे मौक़ो मिलियो ऐं KTN ई उन्हनि खे जेको आहे सो स्क्रीन ते आंदो। वॾा वॾा आर्टिस्ट जेके हुया, जेके फ़नकार आया, साईं त उन शइ बख़ूबी ॼाणे थो। यकीन कयो त 2-2 ॾींहं 4-4 ॾींहं PTV जे गेट ते बीठल हूंदा त उन्हनि खे इहो मौक़ो न मिलंदो त अंदरि वेही करे प्रोड्यूसर खे मां 3 साल बीठो, 3 साल 76 खां 79 ताईं। 79 में मूंखे पहिरियों प्रोग्राम वॾा वॾा उन जेके प्रोड्यूसर हूंदा हुआ, फैज़ बुगियो, हारून रिंद, मोहम्मद बख्श समेत जो, अब्दुल करीम बलोच साहब, इहे वॾा वॾा जेके प्रोड्यूसर हूंदा हुआ। पर उहो चवंदा ठीकु आहे, छो त इदारो हिकिड़ो हुयो, उमेदवार तमामु घणो लाइन लॻी पई हूंदी, हुननि जो बि ज़ाहिर आहे हुनखे जेको टाइम ॾियणु ॾाढो मुश्किल हूंदो हुयो। अगरि जंहिंजो तालुक न आयो, भले केॾो वॾो आर्टिस्ट छो न हुजे, केॾी वॾी हू आर्टिस्ट आहे छो न हुजे, उहे जेके आहे सो ॿाहिरि ई बीठा रहंदा हुया। त छो त प्रोड्यूसर हुन टाइम जॾहिं वरी KTN न्यूज़ आयो त KTN न्यूज़ पाण मल्हायो, उहो बोर जे टाइम ते हुजे, उहो मुख़्तलिफ़ रोड हादसा हुजनि, उहे जेको आहे सो ॿिए जेके सिंध काज़ हुजनि, जेके या हेॾे साहिली पट्टी जा जेके इशूज़ हुजनि, या जेके माहीगरनि जा इशूज़ हुजनि, या जेको आहे सो पंहिंजा सिंधी क़बाइल जा जेके झगड़ा हुजनि, पर KTN न्यूज़ जो रिपोर्टर हमेशह पाण मल्हायो। ऐं राति हुजे, आंधी हुजे, सर्दी हुजे, गर्मी हुजे, KTN न्यूज़ जो रिपोर्टर पहिरियां पुॼंदो। अॼु बि राति जे टाइम किथे बि हादसो पेश थो थिए, राति जो 2 लॻे, 2:30, KTN न्यूज़ रिपोर्टर पहिरियां पुॼे थो, उहो ब्रेक करे थो ऐं उहो अॻिते थो। हीउ वाहिद इदारो आहे ऐं असां हिन इदारे खे फ़ख़्रु आहे त हीउ पंहिंजनि जेके नुमाइंदा आहिनि उन्हनि जी पोइवारी करे थो। जीअं अब्दुल्ला चयो त असांजा केतिरा ई सहाफ़ी हक़ सच लिखण ते
हा हक़ सच लिखण ते उन्हनि खे क़तल कयो, पर इदारो उन्हनि सां गॾु बीठो, इदारो हुनजी सपोर्ट कई। हाणे बि ॾिसो त वकीलनि जो जेको धरणो हुयो कंहिं जेको हाईलाइट कयो, हिन KTN न्यूज़ कावज ग्रुप ऐं इन खे इशू के बबरोले ते धरणो हुजे या मलीह ते जेको वकीलनि जो धरणो हुयो, उन्हनि हिन असांजे इदारे जी सपोर्ट कई ऐं हुननि जो जेको आहे सो अहम ते पंहिंजे मक़सद हू कामयाबु थिया ऐं आख़िर हुकूमत वफ़ाक़ी हुकूमत इन खे जेको सो पंहिंजो फ़ैसिलो वापसि वरितो ऐं हीउ इदारो सिंध जे मज़लूमनि जो इदारो जो आहे। हीउ इदारो पोइते जी पहले असांजे ॻोठनि असां वाहणनि रस्ता आहिनि ऐं उनजी जेको आहे सो हीअ नुमाइंदगी करे थो ऐं हिन में आवाज़ बणिजे थो ऐं हिन इदारे में तबक़ात आहे पूरे सिंध जो ख़ासि तौर ते KTN जो तमामु वॾो नेटवर्क आहे। ख़ासि तौर ते अजरक टोपी जी जेकी रिस्पेक्ट आहे उहो हिन चैनल तां वधी आहे, छो त हिननि एकता जो प्रोग्राम कयो, कल्चर जो प्रोग्राम जेको हिन शुरू करायो, सकाफ़त उजागर वो अर्ज़ कयो त सिंध जो जेको केस आहे उहो केस KTN ई विड़ियो आहे। हाणे इकरा जी तरफ भी वधूं तो पोइ वरी सॉन्ग पे ठीक है। तो इकरा की तरफ भी आते हैं। इकरा जी, तो आपका अपकमिंग ड्रामा आ रहा है जिसमें आपका सेकंड लीड कैरेक्टर है। सो हाउ वाज एक्सपीरियंस, कैसा एक्सपीरियंस रहा आपका? बहुत अच्छा रहा, मुझे बहुत मजा आया। बहुत कुछ सीखने को मिला होगा। जी हाँ। अच्छा एक बात पूछना चाहूंगी, वो तो ड्रामा सिंधी में है जी। तो आप सिंधी हैं या उर्दू स्पीकर हैं? मैं बेसिकली तो पठान हूँ, लेकिन माशाल्लाह बस सिंध में रहते हैं इसलिए सिंधी आती है, आती है सिंधी। तो ड्रामे में आपने सिंधी बोली है, सिंधी में बात वो की? हेयर भी था सिंधी गलाए सको था? इतनी नहीं आती ना, थोड़ी मतलब थोड़ी बहुत अटक जाती हूँ मैं सिंधी। थोड़ी घणी तो इंदी होंदी जी ना? जी थोड़ी घणी अचे थी। अच्छे थी ना थोड़ी घणी जी हाँ। तो कैरेक्टर कीअं था जो पॉजिटिव आहे नेगेटिव आहे? पॉजिटिव आहे। पॉजिटिव जी आहे हाँ। त मतलब पॉजिटिव कैरेक्टर करण में मज़ो आयो ऐं फर्स्ट तव्हांजो इहो एक्सपीरियंस आहे एक्टिंग जी फर्स्ट तरफ? टाइम एक्सपीरियंस आहे। अच्छा इकरा से ये भी पूछेंगे, इकरा तव्हां टिकटॉक भी ठाहींदा आहियो, इंस्टाग्रामर भी आयो, एक घर में कैमरा के सामने मोबाइल के सामने टिकटॉक बनाने में और ड्रामा करने में क्या डिफरेंस है? बहुत ज्यादा डिफरेंस है। घर में तो हम अकेले होते हैं, जब बाहर होते हैं वहाँ पे तो बहुत सारे पूरी टीम लोग होती है, पूरी crew टीम होता है, होती है, तो थोड़ी बहुत घबराहट तो होती है। कॉन्फिडेंटली किया आपने या डायरेक्टर ने आपको अच्छे से गाइड किया? डायरेक्टर ने डांट गाइड पड़ी? किया थोड़ी बहुत। मैं तो समझा घर में ज्यादा मुश्किल होता है क्योंकि अब्बा होते हैं ना घर घर पे में। तो आसान होता है, घर पे बहुत ज्यादा इजी होता है, बाहर मुश्किल। अच्छा यहाँ पे बहुत से लोगों के सामने डेफिनेटली आपको एक्ट करना होता है, कैमरा सामने होता है, प्रेशर बहुत भी सारे होता है, बहुत लोग, ज्यादा। इंडोर भी होता है, अगर आउटडोर करें तो डेफिनेटली बहुत सारे लोग आ जाते हैं, भीड़ हो जाती है, उनके सामने आपको अपना बेस्ट पर देना मां होता हिकिड़ी शइ चवंदी आहियां, जो भी जेका कैमरा है ना हाँ। इन सां तव्हांखे दोस्ती करणी पवंदी आहे। है। बिल्कुल जेसीं ताईं तव्हां इन सां दोस्ती न कंदा न तव्हां कॾहिं बि तव्हांजे कम में परफेक्शन अची कोन थी सघे। एग्जैक्टली ये ॻाल्हि असांखे ख़ासि तौर ते असां जेको म्यूज़िक डायरेक्टर साहब हो, फर्स्ट टाइम जॾहिं मां पहिरों गानो गायो तो मूंखे हुन चयो त बेटा ये जो माइक है ना इससे आपने दोस्ती करनी है, ये इसको आप दोस्त समझोगे तो आप अच्छा गा सकते हो, अगर आप इसके साथ झगड़ा करोगे ऊपर चढ़ जाओगे तो इसको देखो कि सही बात है सर। फे फू के जो लफ्ज़ है उसको हिकिड़े कहाँ कहना होस्ट जी आपको? मतलब दोस्ती कैमरा सां हुजणु घुरिजे, सिंगर जी दोस्ती माइक सां। माइक सां हुजणु घुरिजे। माइक सां सही ॻाल्हि आहे न। क्योंकि उसमें पता चलता है ना, वो ख़बर पवंदी आहे त फे फू वारा लफ़्ज़ जेका आहिनि कीअं चवणा आहिनि। अगर तव्हां ईअं माइक जे साम्हूं चवंदव फिर ये हुआ फिर वो तो ब्लास्ट करेगा। तो ये सारा आपको टीवी सिखाता है कि ये फिर के लफ्ज़ आपने कहाँ कहने, ऊपर की लाइन आपने कहा, ये सारा फुटवर्क जो है ना ये सीखना पड़ता है। अॼु ख़ुशी जो माहौल आहे त मुंहिंजे ख़्याल में गानो भी गानो ॿुधणु घुरिजे। ॿुधायो आज आप पहली दफ़ा आई हैं। वाह 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 बेहतरीन बेहतरीन जबरदस्त जबरदस्त। महिरबानी। सही ॻाल्हि आहे, दिलि टुटंदी आहे त जीअण मुश्किल थी वेंदो आहे। बिल्कुल तो हिते जेको आहे ब्रेक वठूं भला पोइ। जी बिल्कुल ब्रेक वठंदा ब्रेक था वठूं जी भी बस ट्रांसमिशन जारी आहे, वक्त आहे ब्रेक जो, जल्दी हाज़िर था। मथे मथे वञो पिया बुलंदियूं छूं पिया, मथे मथे वञो पिया बुलंदियूं। हो 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 असांजी मंज़िल लखनि करोड़नि दिलनि कान पे सभिनि जे बल ते अञा बि अॻिते करे न थकिबो करे न थकिबो। मथे मथे वञो पिया बुलंदियूं छूं पिया, मथे मथे वञो पिया
एक दफ़ो ॿीहर तव्हांखे भलीकार चवंदासीं सिंध जा सितारा असां सां गॾु आहिनि छो जो अॼु KTN कशिश ऐं KTN न्यूज़ जी आहे सालगिरह ऐं ब्रेक में कुझु ॻाल्हि हले पई किरण मूंखे कुझु चवे पई किरण जी हाणे मूंखे ॿुधायो हाँ मां एतिरी देर खां सोचां पई त सभिनीनि खां गाना ॿुधी रहिया आहियूं ज़ाहिर आहे जॾहिं कशिश जी बि बर्थडे आहे त म्यूज़िक बि असां सां गॾु आहे त ज़ुहैब छो पोइते रहे त मां तव्हांखे इहा फरमाइश करणु चाहींदसि भले थोरो ई Okay. पर तव्हां गानो लाज़मी ॿुधायो हाणे जो हाणे ऐं तव्हां फरमाइश बि कई त असांखे फोक सॉन्ग ॿुधायो मोर थो टिले राणा ठीकु आहे हालांकि लास्ट टाइम मां ॻायो आहे पर रिपीट था कोई मसलो न आहे ये त फोक सॉन्ग्स असांजा अहिड़ा आहिनि जो जॾहिं बि ॿुधो असांखे वणंदा आहिनि कैसा लगेगा तव्हांखे ॾींदासीं असां स्कॉन कीजिएगा हले 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 से आएंगे ठीक है आप मुझे क्यों दे दें घड़ायम सवटई अल्लाह लकराना मामन दे गुल्ले तोता मामन दे गुल्ले ओ राणा राणा मोर भले पियो ढिले गुजर जो मोर को ढिले राणा मोर को ढिले राणा मोर ओके जी हेलो भाई असां म्यूजिक भी एंजॉय कई से विच में माइक जो मसलो माइक जो इशू थी हुई टेक्निकल इश्यूज थींदा रहंदा आहिनि डजंट मैटर पर असां प्रोग्राम में जेको आहे अर्शद साहब जो जी गानो शामिल कंदासीं त उन खां पोइ मां तव्हां खां वरी इहो गानो ज़रूर ॿुधंदमि ठीक है डन है तव्हां यादि करे वठिजो न गानो त यादि आहे बस थोरो माइक जो इशू थी वियो हाणे कुझु ॿिया गेस्ट आहिनि असां उन्हनि खे इंट्रोड्यूस कंदासीं इंट्रोड्यूस कराईंदासीं व्यूअर्स तव्हां जॾहिं KTN ॾिसंदा आहियो KTN जो लोगो जॾहिं ईंदो आहे त उते हिकिड़ी आवाज़ ईंदी आहे जिते सिंध गॾिजे थी सो मां तव्हांखे ॿुधाइणु चाहींदसि असां सां गॾु खलील चन्ना साहब हिते मौजूदु आहिनि जेके वॉइस ओवर आर्टिस्ट बि आहिनि एक्स स्टेशन डायरेक्टर रेडियो पाकिस्तान सीनियर ब्रॉडकास्टर सीनियर न्यूज़ कास्टर PTV ऐं इहा आवाज़ जेका हिकिड़ी ईंदी आहे जिते सिंध गॾिजे थी उन्हनि जी आहे सो उन्हनि खे बि भलीकार कंदासीं उन खां अलावा जेको आहे गफ़ार अब्बासी साहब असां सां गॾु हिते मौजूदु आहिनि जेके एक्टर प्रोड्यूसर बि आहिनि ऐं सिंध शाइन आर्ट अकेडमी जा ज़िला सदर भी आहिनि शिकारपुर सो उन्हनि खे बि भलीकार कंदासीं अस्सलाम वालेकुम तव्हांखे KTN न्यूज़ कशिश ऐं KTN एंटरटेनमेंट जी सालगिरह इलाही इलाही मुबारक हुजे तमामु घणी महिरबानी किरण सभ खां पहिरीं त KTN जो जेको सथ आहे KTN जी जेकी इंतिज़ामिया आहे उन जा जेके बि आर्टिस्ट आहिनि जेके बि वर्कर कमु कनि था उन्हनि खे मुबारकबाद ख़ासि तौर ते तव्हां हिकिड़ो मूंखे यादि ॾियारियो मूंखे त यादि ई कोन हो तव्हां चयो त KTN जिते सिंध गॾिजे थी इहो तमामु यादगार जुमिलो बि आहे पर तव्हां चयो त सिंध गॾिजे थी इहो पूरो जुमिलो आहे KTN जिते सिंध गॾिजे थी हाणे इहो एॾो पॉपुलर रहियो ऐं अॼु ताईं मुंहिंजे ख़्याल में किथे किथे हलंदो रहंदो हलंदो आहे बिल्कुलु ॿुधंदा आहियूं असां अॼु बि ॿुधंदा आहियूं जिते सिंध गॾिजे थी तमामु ख़ुशी थी हिन ॻाल्हि जी ही असांखे फ़ख्रु आहे इन ॻाल्हि ते त KTN पहिरियों दुनिया जो सिंधी चैनल आहे ऐं मां हमेशह हर चैनल ते ईंदो आहियां जिथे पंहिंजो को फॉरम मिलंदो आहे मां हुते हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु कंदो आहियां मां चवंदो आहियां त सिंधी ॿोलीअ खे जिथे हथी जंहिं वठराई आहे न त जेके इदारा आहिनि असांजा पोइते थी विया हुआ अख़बारूं पोइते थी वियूं बिल्कुलु असां सिंध रुगो सिंध ताईं महदूद थी वई हुई सिर्फ़ु सिंध ताईं जॾहिं त सिंध पूरी दुनिया में आहे बिल्कुलु सिंध तव्हां जॾहिं सिंधियुनि सां मिलंदव सिंधियुनि ते तहक़ीक़ कंदव त भारत
बांग्लादेश में सिंधी ॿुधायो तव्हां अंदाज़ो करे सघो था तव्हां जेके हितां विया आहिनि उते कारोबार था कनि पिया वाणिया हिंदू सिंधी तमामु घणा आहिनि श्रीलंका में सिंगापुर में मलाइशिया में दुबई त भरियो पियो आहे ठीकु आहे ऐं मां अक्सर ॾिसी पियो आहियां घणा मां अमेरिका में ॾिठा हुते हाणे इहो छाजे करे सिर्फ़ु KTN जे करे छो त उन वक़्तु हे मोबाइल बि कोन हुया हे जेके असां वटि नेट जो सिस्टम उहो बि कोन हो पर चैनल हुयो जेको खोलियो ऐं इहो दुनिया में नज़र आयो ख़बर पई दुनिया खे त सिंधी बि हिकु क़ौम आहे हालांकि इहा तमामु पुराणी ॻाल्हि आहे हुजणु घुरिजे हा इन में ॿिया इदारा बि किरदार अदा करणु घुरिजनि पर KTN खे सलाम आहे जो इन ते अहसान कयो आहे मां सम्झां थो सिंधी ॿोलीअ ते ऐं ॿी ॻाल्हि आहे त हुनखे ॿिया जेकॾहिं चैनल खुलिया ऐं मां सम्झां थो त पंहिंजी ॿोलीअ जो भरम रखिणो हुजे या ॿोलीअ खे अॻिते त कयो आहे पर ॿोलीअ खे बहितर करणु घुरिजे हा कुझु ख़राबियूं आहिनि उहो वक़्तु जॾहिं घणा ई ईंदी आहे न त उन में कुझु न कुझु खामियूं हूंदियूं आहिनि पर इनशाला उहे ठीकु थी वेंदियूं सो तव्हां सभिनी खे मुबारकबाद मूंखे उहो टाइम यादि आहे जॾहिं KTN नयो लॉन्च थियो ऐं जॾहिं फस्ट जेका ट्रांसमिशन हली ऐं उहा बि घटि टाइम जी हलंदी कॾहिं कलाक जी ट्रांसमिशन हलंदी हुई या अधु कलाक जी कुझु ईअं हलंदी हुई त उन टाइम बैंकॉक मां जेको आहे ट्रांसमिशन असांजी ऑन वेंदी हुई ऐं उन वक़्त में असांखे थोरो मतिलबु ख़ुशी त पंहिंजी जाइ ते हुई त सिंधी चैनल आहे पहिरियों सिंधी सैटेलाइट चैनल आहे पर हिकिड़ो थोरो अजीब फीलिंग बि ईंदी त सिंधी चैनल मतिलबु कीअं ऐं असां उन में रुगो सिंधी ड्रामा ॾिसंदासीं छो त असांजे ज़हननि में नंढे हूंदे खां PTV हुयो PTV उहो हिकिड़ो उहो इदारो जंहिं वॾा वॾा आर्टिस्ट पैदा कया उन खां पोइ मां चवां थी त KTN ॿियो अहिड़ो इदारो जंहिं बाक़ाइदा वाकई में आर्टिस्ट पैदा कया पर उहा ट्रांसमिशन बि उते करे नाटक रंग हलंदा हुआ उते बि कलाक जी ट्रांसमिशन या अधु कलाक जी ट्रांसमिशन हलंदी हुई त उहो ॼण हिकिड़ो वक़्तु फिरी आयो हो ऐं आर्टिस्ट ॾिसो न उन टाइम जेके PTV ते आर्टिस्ट बि कमु करनि पिया पर आर्टिस्ट जो रेशियो बि वधंदो पियो वञे ठीकु आहे ऐं ओतिरनि आर्टिस्टनि खे जेको उहो मौक़ो न पियो मिले पर KTN अची करे मालिकी कई जिते काफ़ी माण्हुनि खे मौक़ो मिलियो ऐं हिते रोज़गार बि मिलियो जेके फनकार जेके अदाकार सदाकार जेके पंहिंजे इलाइक़नि में हुया उन्हनि खे जेको प्लेटफॉर्म ॾिनो न उहो KTN ॾिनो उन सबबु इहो हो त टेलीविज़न ते जीअं ज़ुएब ॻाल्हि कई त PTV जो हिकिड़ो अधु कलाक जो ड्रामो हूंदो या कलाक जो हूंदो हफ़्ते में हिकिड़ो हूंदो हुन में केतिरा माण्हू एडजस्ट कंदा तव्हां सुठा सुठा फनकार म्यूज़िक बि ईअं हूंदी KTN न सिर्फ़ु ड्रामनि में कयो बल्कि म्यूज़िक में बि काफ़ी नवाण पैदा कई इंट्रोड्यूस करायो जेके फनकार त वेठा हुआ जॾहिं KTN शुरू में हुयो पंहिंजे बॉम्बई बेकरी जे वटि उते ई असांखे त उतां जी यादगिरियूं आहिनि हिते बि एॾी रश हूंदी हुई शुरू में जेके फनकार ईंदा हुआ ॿाहिरि वेठा हूंदा हुआ आर्टिस्टनि सां मिलंदा हुआ ऐं डायरेक्टरनि सां मिलणु चाहींदा हुआ साईं मां फनकार आहियां साईं मूंखे बि ॻाइणु अचे थो साईं मूंखे वॼाइणु अचे थो साईं मां ड्रामा आर्टिस्ट आहियां हाणे उन्हनि खे मौक़ो मिलंदो हो 23 साल तां पोयां वञो ॾिसो उन टाइम बि केतिरो क्वालिटी कंटेंट हूंदो हुयो किरण क्वालिटी कंटेंट हूंदो हुयो तव्हां एक्टिंग जे हिसाब सां ॾिसो सिंगिंग जे हिसाब सां ॾिसो डायरेक्शन जे हिसाब सां ॾिसो एवरीथिंग वाज अप टू दिस तव्हां मूंखे इहो ॿुधायो त KTN जेके गाना शूट कया हिकिड़ो त गानो तव्हां म्यूज़िक रिकॉर्ड कयो पर उन्हनि ते कहिड़ा कहिड़ा फनकार जिन खे असां न पिया सुञाणूं उहे अॼु वॾा पॉपुलर फनकार थी विया आहिनि जिन ते गाना फिल्माया विया ऐं तमामु मशहूरु गाना रहिया उहो कंहिं आंदा KTN आंदा न त इहो कमु ॿिया बि करे सघनि पिया ऐं इहो कमु ॿियनि चैनलनि वरी पोइ कॉपी कयो KTN खे तव्हांखे यादि हूंदो उन्हनि वरी उहो स्टार्ट कयो KTN जेको आहे न मजबूर कयो PTV खे त जंहिं फनकारनि खे PTV न घुराईंदी हो KTN में जेका फनकार सुपरहिट थिया पोइ मजबूरी थी वई PTV जी त हुननि खे घुराइणो पइजी वियो त इन करे इहो सहरो बि जेको आहे KTN खे वञे थो त अच्छा मूंखे चवणु न घुरिजे पर असांजो हिकिड़ो दोस्त आहे तव्हां सभु सुञाणो सोराब सुमरो असांजो प्यारो दोस्त आहे शागिर्द आहे मुंहिंजो हिकिड़े क़िस्म जो मूंखे ॾाढी इज़त कंदो आहे उन हिकिड़ो जुमिलो लिखियो पंहिंजे फेसबुक ते जे मां हुन वियुसि PTV ते ऐं ॾाढो ॾुख थियो त जंहिं कॉरिडोर में जंहिं प्रोड्यूसर में जे कमरे में जाइ न हूंदी वेहण जे लाइ ऐं कॉरिडोर में माण्हू बीठा हूंदा त को हिकिड़ो माण्हू था उथे त मुंहिंजी कुर्सी ख़ाली थिए त मां वञा ऐं इहा रश हूंदी कॉरिडोर में जे हाणे मां वियुसि मूंखे ॾाढो अफ़सोस थियो उते न माण्हू जी ज़ात कॉरिडोर त छा जेके प्रोड्यूसर आहे उहे बि ख़ाली बीठा छो त न को उते ड्रामा था थियनि न को उते प्रोग्राम था थियनि लाइव इवन PTV ते पघारूं 3-4 महीननि खां कोन थियूं मिलनि जेके मुलाज़िमनि खे इहा हालत अच्छा हुन हिकिड़ो जुमिलो कयो चई हिकिड़ो दौरु हो जो असां PTV ते वञणु चाहींदा हुआसीं असांखे अचणु कोन ॾींदा हुआ अंदरि हाणे असां वञूं था
त असांखे ॿाहिरि कोन था वञणु ॾियनि ॻाल्हि ॿुधो हिकिड़ी मज़े जी ॻाल्हि तव्हां ॿुधाए तव्हां चयो न त 6 महीने खां पघार कोन थी मिले प्रोड्यूसर्स 3-4 महीना ॿुधूं था असां पर मां तव्हांखे सची ॻाल्हि ॿुधायां वाक़ई कोन थी मिले पर हुननि प्रोड्यूसरनि खे मिले थी जेके गवर्नमेंट पंहिंजी मर्ज़ी जा जेका प्रोड्यूसर हुते रखिया न सर हुननि खे हर महीने 29 तारीख़ 30 तारीख़ हुननि जो अंदरूनी मामिलो आहे कुझु बि नथा करे सघूं असां सर मां तव्हांखे ॿुधायां 1.5 साल थी वियो आहे असांजो चेक न थियो आहे पर कुझु अहिड़ा आर्टिस्ट आहिनि जेको उन महिल प्रोग्राम कंदा न हुन वक़्तु हुननि खे चेक ॾींदा आर्टिस्टनि खे मिलंदो हिते असां सां गॾु जेको आहे गफ़ार अब्बासी साहब बि मौजूदु आहिनि सर तव्हांखे बि इलाही मुबारकूं हुजनि KTN जी सालगिरह जूं ख़ैर मुबारकां असांखे बि ॾाढी ख़ुशी थी आहे KTN ते अची करे ऐं असां तव्हांखे ॾिसंदा हुआसीं जेको असांखे ॾाढी ख़ुशी थींदी हुई असां आम्हूं साम्हूं तव्हांखे ॾिसूं था त असांजी तमामु दिलि ख़ुशि थिए थी अरशद महमूद साहब खे बि जेको आहे त असांजे ॻोठ जो ई आहे सम्झो सखर शिकारपुर विरायो न आहे रोड़ी सखर रोड़ी शिकारपुर साॻी ॻाल्हि आहे पोइ उन खां अलावा असांखे बि हिन फील्ड में जेको आहे त सन 84 खां वठी असां अदाकारनि सां मिलंदा जुलंदा रहंदा आहियूं PTV ते बि वेंदा हुआसीं असांजे बाबा जो दोस्त हूंदो ख़ादिम हुसैन भट्टी साहब जेको अकाउंटेंट हूंदो हो हुते पोइ असां वेंदा हुआसीं पोइ असांखे सुठी मोट मिलंदी पोइ मूंसां गॾु मुंहिंजा ॿिया दोस्त बि हलंदा पोइ चवंदा यार असांखे त एंट्री त थींदी न आहे तूं त मिंट में थो वठी वञे ॾुखियो कमु आहे तव्हां मिंटनि में वठी था वञो पोइ अलहमदुल्ला असांजो जेको असांजी तनज़ीम आहे जेका सिंध शहन आर्ट अकेडमी जो उहो असांजो चेयरमैन आहे लाला सिकंदर पठान उहो KTN जो अदाकार बि आहे सुठो अदाकार आहे असां हुन सिखिया बि वठंदा आहियूं ऐं सुठो हिकिड़ो फ़क़ीर माण्हू आहे पंहिंजे हिसाब सां पोइ उनजो मां ज़िला सदर बि आहियां उन टीम जो पोइ जेके बि अदाकार आहिनि उहे जॾहिं शिकारपुर ईंदा आहिनि त पंहिंजो को ड्रामो खणी ईंदा आहिनि या मोट ते ईंदा आहिनि शमन मिराली थी वियो असद भा थी वियो या मनाना बासी थी वियो पोइ स्टे मां वटि ई कंदा आहिनि जी ईंदा आहिनि पोइ माना फिरी गिरी कोई बि कमु हूंदो आहे अब्दुल गफ़ार अब्बासी अचो ईंदा बाबा ज़बरदस्त सर हिते गानो बि जेको आहे ज़रूरु शामिल कजे आई मां तो गाने का पहिरियां लास्ट एकड़ो क्वेश्चन इकरा का कयूं त इकरा मुझे बताइएगा आपका जो अपकमिंग ड्रामा आ रहा है क्या आपकी एक्सपेक्टेशंस है उस ड्रामे से सुपर हिट इंशाल्लाह तो चलें मिलके हम आपको ऑल द बेस्ट कहते हैं आपके ड्रामे को ऑल द बेस्ट कहते हैं और हमारी दुआ है कि तव्हांजो जेको ड्रामो आहे वो सक्सेसफुल वञे ऐं जेको आहे त ॾिसंदड़नि खे पसंदि अचे वी विल जस्ट से ऑल द बेस्ट ठीक है जी सर थैंक यू हाणे सर जन ॾे ईंदासीं सर अरशद महमूद साहब जन ॾे जी बिल्कुलु फरमाइश कंदासीं वरी अॼु वॾो ॾियारो आहे KTN जी बर्थडे आहे ऐं तव्हांखे ईअं छॾंदासीं कोन हिकिड़ो ॿियो बि कलाम ॿुधंदासीं तव्हां सर खां बिल्कुलु वठूं था माइक बि अची वियो आहे जी माइक सही थी अची वियो आहे भले तव्हां ॻाओ न सर पहिरियां तव्हां ज़ुहैब खां पोइ ॿुधूंसि था ब्रेक में बहितरीन मज़ो अची वियो ये गानो खास तौर ते खलील चन्ना साहब जे लाइ वॾी महिरबानी जी सिचुएशन जे हिसाब सां इट वाज अ परफेक्ट सॉन्ग रोमांटिक सॉन्ग ऐं माशाअल्लाह मज़ो अची वियो सो थैंक यू सो उथंदी अची तो रोमांटिक सदाबार इहो गानो सदाबार कलाम आहे तव्हां सदाबार वॾी महिरबानी तव्हां सभई आया पंहिंजो कीमती वक़्तु ॾिनव ऐं KTN जी सालगिरह में शामिल थिया ॾाढी ख़ुशी महिरबानी KTN जी जो असांखे सभिनि खे जेके बि हिन सां सथ सां लाॻा पियल आहिनि यादि कंदा आहिनि पोएं साल बि असां आयासीं हर साल सालगिरह ते KTN जा जेके इंतज़ामिया ख़ासि तौर ते अज़हर जोकियो साहब सभिनि खे यादि कंदो आहे महिरबानी सालगिरह जे मौक़े ते हुननि जी वफ़ात खां पहिरीं जेको आहे घायल साहिब जी वफ़ात खां पहिरीं घायल साहिब हिन कलाम ते मूंखे चयो त यार अरशद ख़ान इन ते हिकिड़ो मां गानो लिखी थो ॾियां उहो ॻाईंदा हू गानो मूंखे ॻाइणो आहे पर अस्थाई मां तव्हांखे हिन प्रोग्राम में इंट्रोड्यूस थो करायां त उन छा लिखियो उन लिखियो त हू बेदर्दा ॾे का सज़ा थकिजी पियो आहीं छा अच्छा वाह वाह बेदर्दा ॾे का सज़ा थकिजी पियो आहीं छा ज़ुल्म सां दोस्तों जा मुंह में अञा साह बेदर्दा ॾे का सज़ा थकिजी पियो आहीं छा बेहतरीन ज़बरदस्त ऐं
वेंदे वेंदे जेको आहे मां ॿीहर थैंक यू करणु चाहींदसि अतर काज़ी साहब जो, हिना मैडम जो, असलम काज़ी साहब जो, अयूब साहब जो, मुंहिंजी तरफ़ां बिल्कुलु असांजे guest जो। ऐं ॿियो इहो त तनवीर साहब जो ऐं पीर अमजद साहब जो, छो जो उन्हनि जो एतबार आहे असां ते ऐं असां इन ई करे हिते वेठा आहियूं। ऐं ॿियो मां पंहिंजी बेशक। टीम खे थैंक यू करणु चाहींदसि, जंहिंमें सभिनि खां पहिरियां डायरेक्टर अज़हर अली जोखियो आहे, उनजो थैंक यू करणु चाहींदसि। ओबी में जेको आहे असांजो ख़ादिम मेतलो आहे, उनजो थैंक यू करणु चाहींदसि। असांजो DOP अमीर चांडियो, उनजो थैंक यू करणु चाहींदसि। अमानला चांडियो जो थैंक यू करणु चाहींदसि। सोनू आहे, अली अहमद आहे, हसनैन आहे, उन्हनि जो थैंक यू करणु चाहींदसि। असांजी मेकअप जी जेका टीम आहे उन में रुकैया आहे, फराज़ आहे ऐं जेको सलीम आहे, उन्हनि जो थैंक यू करणु चाहींदसि, छो जो हीअ असांजी टीम आहे ऐं इन टीम खां सवाइ असां कुझु बि न आहियूं। जॾहिं हीअ टीम आहे त असां सभु हिकु आहियूं ऐं मज़बूत आहियूं, बिल्कुलु। ऐं असां तॾहिं सुपर हिट ट्रांसमिशंस तव्हांजे साम्हूं पेश करे सघंदा आहियूं। सो मुंहिंजी तरफ़ां तव्हां सभिनीनि खे इलाही इलाही मुबारकूं हुजनि ऐं थैंक यू सो मच KTN। ऐं हिकिड़ो दफ़ो मां चवंदसि हैप्पी बर्थडे KTN। बिल्कुल मां भी इन से सभिनि जे लाइ ताड़ियूं, सभिनि जे लाइ ताड़ियूं। सभिनि जे लाइ ताड़ियूं। ऐं तव्हांखे ॿुधाईंदा आहियूं त जीअं किरण चयो बि ऑल आर अ टीम, ऐं जेतिरियूं असांजूं महिनतूं आहिनि उन सां गॾोगॾु जेके बिहाइंड द कैमरा आहिनि उन्हनि जूं बि महिनतूं आहिनि, ऐं सभु नाला त किरण ऑलरेडी वठी छॾिया आहिनि। बसि असांजी दुआ आहे KTN ईअं ई शादुआबाद रहे, जीअं KTN कशिश ऐं KTN न्यूज़ तव्हांखे एंटरटेन कंदो रहियो आहे, तव्हांखे मैसेजिस ॾींदो रहियो आहे ऐं आवाज़ जेको आहे तो ठाहींदो रहियो आहे, ऐं उन ई तरीक़े सां जेको आहे त तव्हां ताईं KTN एंटरटेन जेको एंटरटेन पुॼाईंदो रहंदो, एंटरटेनमेंट तव्हांखे ॾींदो रहंदो। असां ईअं ई महिनतूं कंदा रहंदासीं, असां ईअं ई चाहींदासीं त पूरी दुनिया में असां सिंधियुनि जो नालो रोशन कयूं, छो जो हिकिड़े आर्टिस्ट जे मथां वॾी रिस्पॉन्सिबिलिटी हूंदी आहे, ठीकु आहे, पॉज़िटिव मैसेज पहुचाइण जी। त असांजी कोशिशि हूंदी त असां बहितर खां बहितर कयूं, दुनिया में कंहिं बि कोने में हुजूं, असां KTN खे हमेशह रिप्रेज़ेंट कंदासीं। इंशाल्लाह इंशाल्लाह। सो हाणे असां वठंदासीं हिते जेको आहे तव्हां खां इजाज़त, ऐं ट्रांसमिशन जारी आहे ऐं असां खां पोइ तव्हांखे ॿिया होस्ट ऐं ॿिया गेस्ट ज्वाइन कंदा। सो हिते वठूं था ब्रेक ऐं असांजी तरफ़ां अल्लाह हाफ़िज़। मथे मथे वञूं पिया बुलंदी